रुपरो की शहीद मखदूम अब्दुल रहीम गिरोडी लाइब्रेरी हाल में उस्ताद अदबी फोरम की जानिब से सिंध के मशहूर शायर खलील खोसो की लिखी गई किताब की रूनुमाई तकरीब मुनक्कद की गई और अवार्ड से भी नवाजा गया। इस मौके पर जवार हुसैन फकीर सांद को भी मिठाई के अवार्ड से नवाजा गया। प्रोग्राम की सदारत प्रोफेसर जलाल कोरी ने की। इस मौके पर मीर हसन आरेसर, प्रोफेसर मुमताज लगारी, इमाम बख्श मंगरियो, उस्ताद लगारी, उस्ताद जुम्मन गज्जू, अरबाब समेजो, अब्दुल जब्बार गज्जू, उस्ताद वली मोहम्मद हिंगोरो, रमजान कसीम समेजो, फकीर अमर अब्बास बमरो, मनवर मला और देगर ने खिताब किया। मूं पंहिंजी देह जो किताब लिखियो आहे ऐं उन में देह ते नालो कीअं पियो, देह जी एराज़ी, क़दीम वकरा ॻोठ ऐं उन जा अहले ममात शाइर जेके वफ़ात करे विया, मिसकिन ग़रीब हुआ, उन्हनि खे असां सहेड़े गॾु करे आंदो आहे। चवण जो मक़सदु हीअ आहे त तारीख़ पढ़ो था त पंहिंजे घर खां शुरू करियो। सो इन हवाले सां मुंहिंजो हीअ किताबु आहे। हीअ तक़रीब जेका आहे उहो हिकिड़ो मुनफ़रद क़िस्म जी तक़रीब आहे जेको साईं जो किताबु आहे निर्वार देह नीलोफरी, उन ते इहा तक़रीब आहे ऐं उहा हिकिड़ी देह जी तारीख़ जेका आहे उन जा शाइर या उन जा वाक़िरा, उन जा क़दीम आसार, उन ते इहो हिकिड़ो मिसाली किताबु आहे जंहिंखे माण्हू उन तिरस ते उन खां रहनुमाई हासिलु करे असीं सिंध जी तारीख़ ते इन क़िस्म जो जेकॾहिं कमु करियूं त सॼी सिंध जी तारीख़ महफ़ूज़ करे सघिजे थी। खलील खोसो जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु शाइर बि आहे, मौक़िक़ बि आहे, अदीब बि आहे ऐं इहो जेको प्रोग्राम आहे उस्ताद अदबी फोरम ऐं इंडस हेरिटेज वारनि जे पारां रखियो वियो आहे त अहिड़ा प्रोग्राम हुअणु घुरिजनि जंहिंसां जेके बि किताब आहिनि, जेके बि लेखक आहिनि, उन्हनि जी किताबनि जी महूरत थिए थी ऐं उहे किताब असांजे हिन मुआशिरे लाइ हिकु ज़रूरी आहे। त अॼोको जेको हीअ किताबु आहे उहो समूरो तहक़ीक़ जे मुतालिक़ आहे त इहा तहक़ीक़ जेका असां लाज़मी आहे असांजे इन मुआशिरे जो उनसर आहे ऐं इहा तहक़ीक़ हर मौज़ू ते थियणु घुरिजे, पोइ उहो साइंस जो मौज़ू हुजे, अदब जो मौज़ू हुजे या तारीख़ जो मौज़ू हुजे, त इन्हनि ते जेका असां तहक़ीक़ थियणु घुरिजे ऐं इहो तमामु हिकु बहितरीनु किताबु आहे। ही उहो शाइर आहे, ही उहो अदीब आहे जंहिं मज़ाहिमती अदब ऐं मज़ाहिमती शाइरी तख़लीक़ कई आहे। सिंध लाइ हुन घणो कमु कयो आहे ऐं हुन सिंध जी तारीख़ में हिकिड़ो जेको टंडनि जो किताबु लिखियो आहे, सिंध जा टंडा, इहो हिकिड़ो तारीख़ी कमु आहे। असां चाहियूं था त सिंध जा अहिड़ा माण्हू, इन सभिनी खे क़दरदानी थियणु घुरिजे ऐं सिंध जा माण्हू अहिड़ी तरीक़े सां अॻिते अची ऐं अहिड़नि माण्हुनि खे अॻिते आणे। हिन जी शाइरी अवामी रंग में आम माण्हू हिन खे पसंदि करे थो। हर हारी हुरियत जेको लोअर क्लास जो माण्हू आहे उन जे दिलि में वेहण वारी शाइरी आहे। आम हिन जा लफ़्ज़ जेके आहिनि, ॿोली हुई जेका तमामु सादी सलूणी आम फ़हम जेका हर माण्हू खे सम्झ में अचण वारी, हिन में अहिड़े के बि लफ़्ज़ ॾुखिया न आहिनि जो माण्हू लुग़त ॻोल्हे उन ते पोइ उनजी माना कढे। तंहिं करे ही प्रोग्राम बहितरीनु आहे। असां मुबारकबाद पेश था करूं खलील खोसो खे ऐं जेके अदबी दोस्तनि जिन प्रोग्राम पेश कयो आहे उन्हनि जी खे मुबारकबाद पेश कयूं। एतिरी शुक्रगुज़ार आहियां उस्ताद लगारी साहिब जो जिन मूंखे एॾे वॾे एवॉर्ड खां बख़्शियो ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं जन जो। उस्ताद अदबी फोरम जो मक़सदु आहे त नौजवान तबिके मंझि शऊर पैदा करणु ऐं उन्हनि खे अॻिते आणणु। त असां जेको आहे तक़रीबन हिन लाइब्रेरी में उस्ताद अदबी फोरम जे तरफ़ां 7 किताबनि जी 5-6 किताबनि जी अॻे बि महूरत कराए रहिया वियासीं ऐं हीअ 7 किताब जी महूरत आहे। उन सां गॾो गॾु ॿिया बि लेक्चर प्रोग्राम वग़ैरह बि करायासीं ऐं उस्ताद अदबी फोरम जे तरफ़ां थोरे ई अरसे साल ॾेढ जे अंदरि असां 5 किताब बि छपायासीं। अञा बि जेके 5 किताब आहिनि उहे प्रोसेस में हली रहिया आहिनि। असांजो मक़सदु आहे त सिंधी नौजवान मंझि शऊर पैदा करणु। तमामु शानदार तक़रीब थी आहे, असांखे तमामु दिली ख़ुशी थी आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। हीअ तारीख़ जा तमामु वॾा फ़नकार ऐं लेखक आहिनि जिन जे शान में हीअ प्रोग्राम थियो आहे। ॿिन्ही खे एवॉर्ड मिलिया आहिनि। खलील खोसे खे बुलबुल टंडो अलहयार एवॉर्ड ऐं साईं जवार हुसैन फ़कीर सांद खे एवॉर्ड मिलियो आहे, भेटाई एवॉर्ड। इस किस्म के प्रोग्राम करने से हौसला अफजाई होती है। हुकूमत को भी चाहिए कि इस किस्म के प्रोग्राम मुनक़द करे। तकरीब रूनुमाई में शायरों, अदीबों और दीगर मकतब फ़िक्र के लोगों ने कसीर तादाद में शिरकत की। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।